भलीकार चंदासी नाज़रीन, वफ़ाक़ी सरकार IMF के बिजली ऐं गैस जे क़ीमतनि में वाध जी ख़ातिरी कराए छॾी आहे। हुकूमत आलमी मालियाती फंड IMF के बिजली ऐं गैस जे क़ीमतुनि में वाध जी ख़ातिरी कराए छॾी आहे। ज़रियनि मूजिबि IMF जून 2024 खां गैस जा अघ अधु साल जे बुनियाद ते वधाइण ऐं बिजली चोरी करणु, ट्रांसमिशन सिस्टम खे बहितर बणाइण जो बि मुतालबो कयो आहे। IMF जो चवणु आहे त 2024-25 में बिजलीअ जे क़ीमतुनि में सालियानी वाध जो नोटिफिकेशन बर वक़्तु जारी कयो वञे। जिन त बिजलीअ जी ख़रीदारी जे मुआहदनि ते नज़रसानी ऐं ज़रई ट्यूबवेलनि जी सब्सिडीअ में सुधारनि जो बि मुतालबो कयो वियो आहे। ज़रियनि मूजिबि गैस शोबे जो गर्दशी कर्ज़ जनवरी 2024 ताईं 2083 अरब रुपया हो। IMF मुतालबो कयो आहे त समूरियूं फर्टिलाइज़र कंपनियूं गैस जी मुकमिल क़ीमत वसूल कनि। हुकूमत IMF खे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ऐं सनअतुनि लाइ गैस जी क़ीमतुनि में फ़र्क़ु घटि करण जी ख़ातिरी कराई आहे ऐं गर्दशी कर्ज़ जी रोकथाम लाइ सार्फ़िन खां मुकमिल क़ीमत वठण जो बि प्लान तयारु कयो आहे। पावर सेक्टर में गर्दशी कर्ज़ 2600 अरब रुपयनि खां वधीक रहियो। हुकूमत माली साल 2024-25 में गर्दशी कर्ज़नि खे घटाइण या स्टॉक बरक़रार रखण लाइ सुधारनि जो मनसूबो तयारु कयो आहे। IMF जून ताईं पावर सेक्टर में 2300 अरबनि जो हदफ़ पूरो करण ते ज़ोर ॾिनो आहे। हुकूमत क़ीमत जी वसूलीअ लाइ गैस जे क़ीमतुनि में यूनिफॉर्म मुतारफ़ कराइण जो यकीन ॾियारियो आहे। IMF जो चवणु आहे त बिजली ऐं गैस जे क़ीमतुनि में तरमीम वक़्तु मिसकीन माण्हुनि जो तहफ़ुज़ यकीनी बणायो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सऊदी अरब जे ख़ाबरू इदारे खे इंटरव्यू ॾींदे चयो आहे त पाकिस्तान ऐं सऊदी अरब जे तालुकात जो मिसाल दुनिया में नथो मिले। पाकिस्तान ऐं सऊदी अरब हर ॾुख तोड़े सुख में गॾु बीठल आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान ऐं सऊदी अरब जे लाॻापनि जो दुनिया में मिसाल नथो मिले। पाकिस्तान जो को बि वज़ीर आज़म चूंडजण खां पोइ पंहिंजे पहिरें परॾेही दौरे जी शुरूआत सऊदी अरब खां कंदो आहे। अहिड़ी रीति इहा हिकु रवायत बणिजी वई आहे। सऊदी अरब जे ख़ाबरू इदारे खे इंटरव्यू ॾींदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त पाकिस्तान ऐं सऊदी अरब जा केतिराई ॾहाका पुराणा लाॻापा आहिनि जिन जो मिसाल नाहे। पाकिस्तान ऐं सऊदी अरब अमुन ऐं ख़ुशहालीअ में भाईवार आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त सऊदी वली अहद पाकिस्तान सां लाॻापनि में मुख़लिस आहे। मोहम्मद बिन सलमान सऊदी अरब जो नक्शो तब्दील करे छॾियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त मोहम्मद बिन सलमान जूं पॉलिसियूं मूं समेत सभिनी लीडरनि लाइ मशाले राह आहिनि। सऊदी परॾेही वज़ीर जो पाकिस्तान जो दौरो नतीजा ॾींदड़ साबित थींदो। शहबाज शरीफ़ जो चवणु त असां ॾुख सुख में गॾु आहियूं। असां कामयाबी ऐं तरक़ीअ जा बि साथी आहियूं। इंटरव्यू दौरान मियां शहबाज शरीफ़ अरबीअ में बि ख़्यालनि जो इज़हार कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां पाकिस्तान में मुक़ररु बरतानवी हाई कमिश्नर जेन मैरियट मुलाक़ात कई आहे। इस्लामाबाद में थियल मुलाक़ात में बितरफ़ल मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। उन मौक़े ते नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इस्हाक़ डार बि मौजूदु हो। वज़ीर आज़म जो चवणु हुयो त पाकिस्तान ऐं बरतानिया विच में पुराणा लाॻापा आहिनि जेके वधीक मज़बूत थी रहिया आहिनि। पाकिस्तान बरतानिया ऐं ॿियनि मुल्कनि सां सीड़पकारी जो ख़्वाहिशमंद आहे। शहबाज शरीफ़ चयो त पाकिस्तान में ज़राइत, ग़िज़ाई तहफ़ुज़, IT, सियाहत ऐं ॿियनि शोबनि में अणगणिया मौक़िया आहिनि। असां गवर्नेंस जे ढांचे ऐं खातेवार सुधारनि ॾांहुं वधी रहिया आहियूं। वज़ीर आज़म जो वधीक चवणु हुयो त फेडरल बोर्ड ऑफ रेवेन्यू जी डिजिटलाइज़ेशन हातमी मरहले में आहे। मुल्की मईशत जी बहाली लाइ मैक्रो ऐं माइक्रो इकोनॉमिक सतह ते उपाउ वरिता विया आहिनि। बरतानवी वफ़द हुकूमत तरफ़ां एजुकेशन एमरजेंसी जे उपाउनि जी साराह कई। ॿिए पासे वांखे ॿुधाईंदा हलूं त पार्कलेन तोशाखाना गार्डन जे रेफरेंस में आसिफ अली ज़रदारी खे सदारती छूट मिली वई। तफ़सील हिन रिपोर्ट में। पार्कलेन ऐं तोशाखाना गार्डन जे रेफरेंस में सदर आसिफ अली ज़रदारी खे सदारती छूट मिली वई। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत सदर आसिफ अली ज़रदारी ख़िलाफ़ कार्रवाई रोके छॾी। एहतसाब अदालत जे जज नासिर जावेद राना सदर आसिफ अली ज़रदारी जी नैब केसनि में सदारती इस्तिस्ना जी दरख़्वास्त ते लिखत में फ़ैसिलो जारी करे छॾियो। लिखत वारे फ़ैसिले में चयो वियो आहे त जेसीं ताईं आसिफ अली ज़रदारी मुल्क जो सदर आहे तेसीं ताईं संदसि ख़िलाफ़ कार्रवाई नथी थी सघे। वधीक चयो वियो त आसिफ अली ज़रदारी तरफ़ां आइन जी आर्टिकल 248(ब) तहत दरख़्वास्त दाख़िल कई वई हुई। दरख़्वास्तुनि में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो त सदर आसिफ अली ज़रदारी जेसीं ताईं सदर जे उहिदे ते फ़ाइज़ आहे केसिस जी कार्रवाई जारी न रही सघंदी। फ़ैसिले में चयो वियो त प्रोसिक्यूशन तरफ़ां उन्हनि दरख़्वास्तुनि ते एतिराज़ या मुखालफ़त नाहे कई वई। आइन जी आर्टिकल 248(ब) तहत रियासत जे सदर ख़िलाफ़ केस दाख़िल नथो करे सघिजे ऐं न ई का कार्रवाई जारी रही सघे थी। एहतसाब अदालत चयो त सदर आसिफ अली ज़रदारी जे केसनि मां सदारती इस्तिस्ना जूं दरख़्वास्तूं मंज़ूर कयूं वञनि। यादि रहे त 19 मार्च ते एहतसाब अदालत इस्लामाबाद आसिफ अली ज़रदारी, मियां नवाज़ शरीफ़,
ऐं यूसुफ रज़ा गीलानी ऐं ॿियनि जे ख़िलाफ़ तोशाखाना मां क़ीमती गाॾियूं ऐं तोहफ़ा वसूल करण बाबति रेफरेंस में क़ौमी एहतिसाब ब्यूरो खां रिपोर्ट तलब कई हुई। नाज़रीन, सिंधु एक्साइज़ ऐं टैक्सेशन वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण जे हिदायत ते अण रजिस्टर्ड गाॾियुनि ख़िलाफ़ कार्रवाई शुरू कई वई आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त परेशानी खां बचण लाइ गाॾियुनि जो टैक्स अदा कयो वञे ऐं अण रजिस्टर्ड गाॾियुनि खे रजिस्टर्ड करायो वञे। एक्साइज़ एंड टैक्सेशन खाते सॼी सिंध में अण रजिस्टर्ड गाॾियुनि ऐं टैक्स न ॾींदड़नि ख़िलाफ़ वॾे पैमाने ते मुहिम शुरू करे छॾी। एक्साइज़ अमलदारनि सिंध में टैक्स जी अदायगी न कंदड़ माण्हुनि जे गाॾियुनि जी जांच शुरू करे छॾी। टैक्स निज़ाम ईज़ी पैसा ऐं ॿियनि ऑनलाइन ट्रांज़ेक्शन सां ॻंढण वारी सहूलियत सबबि केतिरनि ई शहरनि बर वक़्तु टैक्स अदा कयो। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त अण रजिस्टर्ड गाॾियूं रोड ते आणणु गैर क़ानूनी ऐं टैक्स अदा न करणु ॾोह आहे। मोटर व्हीकल ऑर्डिनेंस 1965 जे सेक्शन 115 तहत अण रजिस्टर्ड गाॾियूं ज़ब्त कयूं वेंदियूं। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त मुहिम जो मक़सदु कानून खे असराइते नमूने लागू करणो आहे। शहरी कानून ते अमल कंदे टैक्स अदा कनि। रजिस्ट्रेशन या टैक्सेशन कानून जी भञकड़ी कंदड़नि खे कानूनी फ्रेमवर्क मूजिबि ॾंढ भरणो पवंदो। शर्जील इनाम मेमण चयो त टैक्स ॾियण वारी मुहिम में शहरी हुकूमत जो साथ ॾियनि त जीअं कंहिं बि क़िस्म जी तकलीफ़ खां बची सघिजे। कराची में सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि आला सतही इजलास थियो आहे। इजलास में ट्रांसपोर्ट खाते जे कामरनि शिरकत कई। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त रेड लाइन मनसूबे में देर बर्दाश्त न कई वेंदी। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त रेड लाइन BRT अहमियत रखे थो। चाहियूं था त अवाम जल्द उन मां फ़ाइदो हासिल करे। महांगाई ऐं ॿियनि इश्यूज़ जे करे अवाम जे फ़ाइदे वारो मनसूबो अॻु ई देर जो शिकार आहे। वधीक देर बर्दाश्त नथा करे सघूं। रेड लाइन BRT ते कम में समूरा मसइला फौरी तौर ते हल कया वञनि। कराची में सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि आला सतही इजलास थियो। इजलास में रेड लाइन BRT मनसूबे ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। इजलास में ट्रांस कराची जे अमलदारनि, आलमी कंसल्टेंट ऐं कॉन्ट्रेक्टर्स रेड लाइन मनसूबे ते तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त रेड लाइन BRT में सदर आसफ अली ज़रदारी ख़ासि दिलचस्पी वठी रहियो आहे ऐं ध्यानु बि ॾेई रहियो आहे। सदर आसफ अली ज़रदारी ऐं वॾो वज़ीर मुराद अली शाह चाहिनि था त रेड लाइन BRT जो कमु जल्द मुकमिल थिए। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त रेड लाइन BRT तरजीही मनसूबनि में शामिल आहे। सिंध हुकूमत उन जे मुकमिल थियण लाइ समूरा वसीला कतब आणींदी। शर्जील इनाम मेमण चयो त निगरान हुकूमत में एॾे वॾे मनसूबे ते को बि ध्यानु न ॾिनो वियो। निगरान हुकूमत जी अदम दिलचस्पी सबबि रेड लाइन मनसूबो केतिरा ई महीना बंदि रहियो। सिंध हुकूमत चाहे थी त रेड लाइन BRT जो कमु 18 महीननि में मुकमिल थी वञे। टैक्स न ॾींदड़नि जूं सिमूं अॼु खां मरहलेवार बंदि थींदियूं। FBR जे PTA सां ॻाल्हियुनि खां पोइ अॻुभराई थी आहे। PTA ऐं टेलीकॉम कंपनियुनि में रोज़ानो 5000 नॉन फाइलर्स जूं सिमूं बंदि करण ते इत्तफ़ाक़ थियो आहे। इहा मुलाक़ात गुज़िरियल ॾींहुं FBR, PTA ऐं टेलीकॉम ऑपरेटर्स विच में थी। मुलाक़ातुनि जो मक़सदु टैक्स जे नॉन फाइलर्स जूं मोबाइल सिमूं बंदि करण खे यकीनी बणाइणु हो। सूबाई वज़ीर सईद गानी चवे थो कराची जे अवाम मैंडेट ॾिनो आहे, खेनि मायूस न कंदासीं। पीपल्स पार्टी कोरंगी जे माण्हुनि जी ख़िदमत कई आहे। सिलसिलो जारी रहंदो। सूबाई वज़ीर सईद गनी शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो क्रिकेट अकेडमी जो इफ़्तिताह करे छॾियो आहे। मकानी खातनि वारे सूबाई वज़ीर सईद गनी क्रिकेट अकेडमी जे इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त सिंध हुकूमत कोरंगी में 3 फ्लाई ओवर्स ठाहिया आहिनि। कोरंगी काज़वे ते पुल जो मनसूबो जल्द शुरू थींदो। कोरंगी में ॿारनि जी अस्पताल बहितरीन कमु करे रही आहे। हिते 12 खां 1500 बिस्तरनि ते ॿधल NICBD अस्पताल तामीर कराईंदासीं। हिन चयो आहे त कोरंगी में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो यूनिवर्सिटी ठही रही आहे। पीपल्स पार्टी कोरंगी जे माण्हुनि जी ख़िदमत कई आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो कराची ते घणो ध्यानु आहे। कराची में PP जी मक़बूलियत वधंदी पई वञे। सईद गनी चयो आहे त ईंदड़ बजट में कोरंगी ज़िले लाइ रक़म रखण जी कोशिश करे रहिया आहियूं। पीपल्स पार्टी वटि शहर जूं 100 खां वधीक UCs आहिनि। कराची जे जिन ज़िलनि में PP जी अक्सरियत आहे उते तरक़ियाती कम थी रहिया आहिनि। कराची जी आवाम लाइ ख़िदमत जो सफ़र जारी रहंदो। सूबाई वज़ीर चयो आहे त PP कराची जी आवाम जी भलाई लाइ कमु कयो, जंहिं सां माण्हुनि जो एतमाद वधियो। कराची जी आवाम मैंडेट ॾिनो आहे, खेनि कॾहिं बि मायूस न कबो। ऑल प्राइवेट स्कूल्स एंड कॉलेजेस एसोसिएशन पारां मैट्रिक बोर्ड जा इम्तिहान ॿीहर वठण जो मुतालबो करे छॾियो। ऑल प्राइवेट स्कूल्स एंड कॉलेजेस एसोसिएशन जे अॻवाननि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मैट्रिक बोर्ड सालियाना इम्तिहानी पेपर करण में बद इंतज़ामी जो शिकार थींदे नाकाम थी वियो आहे। ऑल प्राइवेट स्कूल्स एंड कॉलेज एसोसिएशन जे चेयरमैन हैदर अली जो चवणो हो त कॉपी कल्चर ते ज़ाब्तो आणे जिन इलाइक़नि में पेपर बदनज़मीअ सबबि मुतासिर थियो आहे उन्हनि जो ॿीहर शेड्यूल जारी कयो वञे। उन्हनि चयो त जेकॾहिं मुतालबा न मञिया विया त शागिर्दनि ऐं वालिदैन खे इम्तिहानी अमल जो बाइकआउट करण जी इजाज़त ॾेई छॾिबी। MPA मखदूम फ़खुर ज़मां बीमारी विघे फ़ौत थियल सहाफ़ी जे कुटुंब जी माली सहायता जे लाइ
सिंध वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे ख़त लिखी छॾियो आहे। MPA मखदूम फ़ख्र ज़मा मचियारी में बीमारी विघे ओचितो फ़ौत सीनियर सहाफ़ी शाहिद हुसैन ख़ासकेली जे ख़ानदान जी माली सहायता लाइ वॾे वज़ीर खे ख़त लिखी छॾियो। मखदूम फ़ख्र ज़मा चयो आहे त सहाफ़ी सदन ताक़त आहिनि जिन सां हिन आवाम जो आवाज़ ऐवाननि ताईं पहुचे थो। हिन चयो आहे त पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायत ते हमेशह सहाफ़ियुनि जे हक़नि लाइ कोशिशूं वरितियूं आहिनि। MPA मखदूम फ़ख्र ज़मा चयो आहे त सहाफ़ी बिरादरी जा मसला हल करणु संदन पहिरीं तरजीह आहे। अॻूणे सूबाई वज़ीर मक़बूल अहमद शेख चयो आहे त शिकारपुर में तरक़ियाती कम कराए शहर खे पुराणे औज ते आंदो आहे। शिकारपुर में मीडिया सां ॻाल्हाईंदे PP अॻवान मक़बूल अहमद शेख चयो त शिकारपुर खे अञा वधीक ख़ूबसूरत बणाइण लाइ नयुनि स्कीमुनि जी रिथाबंदी करे रहिया आहियूं। हुन चयो त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां मुलाक़ात करे खेसि शहर में घुरिबल स्कीमुनि बाबति आगाह कयो आहे। मक़बूल अहमद शेख चयो त वॾे वज़ीर यकीन ॾियारियो आहे त जल्द शिकारपुर में तरक़ियाती कम कराया वेंदा। पीपल्स पार्टी जी MNA डॉक्टर सैयद नफ़ीसा शाह जिलानी एडवोकेट काशिफ रज़ा बांभण सां संदसि सौट जे लाॾाणे ते ताज़ियत कई आहे। ॻोठ में बांभण हाउस ते पहुची PP अॻवान डॉक्टर नफ़ीसा शाह एडवोकेट काशिफ रज़ा बांभण सां मुलाक़ात करे संदसि सौट जी वफ़ात ते फातिह ख़्वानी कई आहे। उन मौक़े ते MNA नफ़ीसा शाह जिलानी चयो त ॻोठाणनि सां जल्द करे पाणी जी नेकाली जो हल कढियो वेंदो। सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ कराची प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिंध एक्शन कमेटी जे सर ते GM जमाली मुश्ताक सोहेल हनीद सुमरो गाज़ी जंडीर समेत वॾे अंग में सहाफ़ियुनि वकीलनि ऐं सिविल सोसाइटी जे अॻवाननि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन दौरान अॻवाननि जो चवणु हुयो त कराची खां ख़ैबर ताईं पूरे मुल्क में एहतिजाज जारी आहिनि। 9 महीना गुज़री वञण बावजूद शहीद जान मोहम्मद महर जा क़ातिल गिरफ़्तार न थिया आहिनि। एहतिजाज कंदड़ सहाफ़ियुनि चयो त केतिरा ई भेरा इख़्तियारनि सां मुलाक़ातूं करे एहतिजाज रिकॉर्ड कराइण बावजूद इंतिज़ामिया को तहरीक वठण लाइ तयारु नाहे। हिननि मुतालबो कयो आहे त शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल में मुलविस मुख्य जवाबदारनि खे फ़ौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में वज़ीर आला हाउस आॾो धरणो हंयो वेंदो। हैदराबाद में शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सहाफ़ियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सहाफ़ियुनि पारां जुनैद ख़ानज़ादे, आफ्ताब मेमन, अली नईम, हमीदुर रहमान ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब वारो एहतिजाज कयो वियो। एहतिजाज कंदड़नि सहाफ़ियुनि जो चवणो त जान मोहम्मद महर सखर पुलिस खे आगाह कयो त संदसि जान खे ख़तरो आहे, पर कंहिं बि संदसि ॻाल्हि ते ध्यानु न ॾिनो। मुज़ाहिरीन चयो त केतिरा ई महीना गुज़री वञण जे बावजूद पुलिस जान मोहम्मद महर जे क़ातिलनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। उन्हनि मुतालबो कयो त जान मोहम्मद महर जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे सहाफ़ी बिरादरीअ मां बेचैनी ख़तमु कई वञे। गौसपुरे भरपासे इलाइक़नि मां ख़ांगी बैंक जे 3 मुलाज़िमनि समेत अगवा थी वियल 5 ॼणनि जी बाज़ियाबी वारसनि पारां लॻायल धरणो ख़तमु कयो वियो। मुख़बिन अल्ताफ़ अहमद, आलम गोलो गुलाब, फरमान डहाणी ऐं शाहनवाज़ नसीराणी जे बाज़ियाबी जे लाइ वारसनि पारां तंगवाणी शाख वटि इंडस हाईवे ते धरणो हंयो वियो। एहतिजाज कंदड़नि जो चवणो त मुख़बिन खे 25 ॾींहं अॻु उन्नड़ पुल वारे इलाइक़े मां अणॼातल हथियारबंद अगवा करे विया। वारसनि मूजिबि ॾोहारियुनि फ़ोन करे मुख़बिन जी बाज़ियाबी जे लाइ 80 लख रुपया भुंग घुरियो आहे। SSP कंदकोट वारसनि खां मुख़बिन जी बाज़ियाबी जे लाइ 5 ॾींहनि जी मोहलत घुरी वरिती आहे। SSP सां ॻाल्हियुनि खां पोइ मुख़बिन जे वारसनि पारां 7 कलाकनि खां लॻल धरणो ख़तमु कयो वियो। ठटे वेझो पुरस्कार नमूने फ़ौत थी वियल नौजवान जी क़बर कुशाई करे जुज़ा वरिता विया। सिविल जज गाढ़ो जी निगरानी में डॉक्टरनि जी टीम पीर पठू कब्रिस्तान में इब्राहिम चांडियो जी क़बर कुशाई करे लाश जा जुज़ा वठी कराची लेबोरेटरी मोकिले छॾिया। फ़ौती जे भाउ तालिब चांडियो जो चवणु हुयो त संदसि भाउ हादसे में फ़ौत नाहे थियो, पर खेसि क़तल कयो वियो आहे। शहजाद कोट वेझो रोड हादसे में ज़ख़्मी थियल ॿारड़ो ज़ख़्मनि जी सट न सहंदे फ़ौत थी वियो। ज़ख़्मी ॿारड़ो ज़ाकिर अली वलद जलाल कुंभर कराची जे ट्रॉमा सेंटर में ज़ख़्मनि जी सट न सहंदे फ़ौत थी वियो। ज़रूरी कार्रवाई बाद मर्द वारसनि हवाले कयो वियो। नींघर जो लाश घर पहुचाइण ते घर भातियुनि में कोहराम रहियो। वाज़िर त 4 ॾींहं अॻु जंहिं खणी वेंदड़ गाॾीअ खे हादसो पेश आयो हो। वाक़े में 7 जानी सड़ी ज़ख़्मी थिया हुआ। ख़बर शामिल कंदासीं। सांगड़ मां पुलिस मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवाइनि दौरान 41 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मंशियात ऐं ॿियो सामान हथ करण जी दावा कई। पुलिस चवे थी कार्रवाइनि दौरान 6 मुनशियात विकिरो कंदड़ 3 फोरुनि ऐं 32 जुआरियुनि समेत 41 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदारनि वटां पिस्टल, 2 किलो चर्स, 11 मोटरसाइकिलूं ऐं 11 मोबाइल फ़ोन हथ करे वरितियूं आहिनि। जॾहिं त पुलिस वधीक चवे थी गिरफ़्तार कयल जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे जांच कई पई वञे। लाड़काणे में चाणका अस्पताल जे MS डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल अमले मथां केस दाख़िल थियण ख़िलाफ़ टोकन हड़ताल करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन, यंग डॉक्टर्स एसोसिएशन ऐं यंग कंसल्टेंट एसोसिएशन जे सर ते डॉक्टर सिकंदर मुगल, डॉक्टर मुमताज़ वगण, डॉक्टर फ़हीम ख़ुश्क, डॉक्टर ज़ाहिद शेख,
शाही खान जागीरानी, मोहम्मद कासिम जिस्कानी ऐं ॿियनि जी अॻवानी में ओपीडी ब्लॉक ॿाहिरां धरनो हयो वियो। एहतजाज कंदड़ मुलाज़िमनि जो चवणो त सिविल लाइन थाणे ते चानका अस्पताल जे MS समेत 7 डॉक्टर्स ऐं पैरामेडिकल अमले मथां FIR दाख़िल कराए मथनि ग़िफ़लत जो इल्ज़ाम मढ़ियो वियो आहे। उन्हनि मुताबिक़ त MS डॉक्टर्स ऐं पैरामेडिकल स्टाफ ख़िलाफ़ दाख़िल FIR ख़तमु करे चानका मेडिकल अस्पताल जी इंतज़ामिया तोड़े अमले में पैदा थियल बेचैनी ख़तमु कई वञे। ॿी सूरत में ईंदड़ सूमर खां चइनी OPDs जो मुकमिल तौर ते बाइकआउट करे माइनर ऑपरेशन थिएटर्स, लेबोरेटरीज़, अल्ट्रासाउंड ऐं एक्सरे शोबा बि बंदि कया वेंदा। नाज़रीन, गडियल क़ौम जी जनरल असेंबली में फ़लस्तीन खे मुस्तक़िल मेंबर बणाइण वारी क़रारदाद अक्सरियत राय सां मंज़ूर कई वई। अमेरिका जे शहर न्यूयॉर्क में थियल जनरल असेंबली जे इजलास में फ़लस्तीन खे मुस्तक़िल मेंबरशिप ॾियण लाइ वोटिंग थी। वोटिंग जे अमल में 143 मुल्कनि हिसो वरितो। 30 मुल्कनि मुख़ालफ़त में वोट ॾिनो, जॾहिं त 25 मुल्कनि वोटिंग में हिसो न वरितो। वोटिंग खां अॻु ख़िताब कंदे फ़लस्तीन जे सफ़ीर चयो त क़रारदाद जे हक़ में वोट फ़लस्तीनियुनि जे वजूद जे हक़ में आहे। फ़लस्तीन जे सफ़ीर चयो त हीउ वोट कंहिं बि रियासत जे ख़िलाफ़ न आहे, पर फ़लस्तीनियुनि खे संदन रियासत खां महरूम करण जी कोशिशुनि जे ख़िलाफ़ आहे। ॿिए तरफ़ फ़लस्तीन जे सदर महमूद अब्बास चयो त गज़ा में 35,000 खां वधीक फ़लस्तीनी शहीद थिया आहिनि, जॾहिं त 80,000 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि ऐं 20 लखनि खां वधीक फ़लस्तीनी बेघर थिया आहिनि। पाकिस्तान जी नुमाइंदे चयो त 1967 खां पोइ फ़लस्तीनी इसराइल जे ज़ालिमाने कब्ज़े हेठि ज़िंदगी घारे रहिया आहिनि। पाकिस्तान जे नुमाइंदे चयो त 1947 में गॾियल क़ौमुनि जे वोट जे नतीजे में फ़लस्तीन ऐं इसराइल 2 अलॻि रियासतूं बणियूं, पर रुगो इसराइल खे गॾियल क़ौमुनि जो मेंबर बणायो वियो। हिन चयो त पाकिस्तान फ़लस्तीन जी आज़ाद रियासत बाबति क़रारदाद जी मुकमल हिमायत करे थो। आलमी फोरम ते शर्मिंदगी जे ख़ौफ़ में मुब्तला इसराइल जी LT जनरल असेंबली में वीही गॾियल क़ौमुनि जो चार्टर फाड़े टुकड़ा टुकड़ा करे छॾियो। जनरल असेंबली में फ़लस्तीन खे गॾियल क़ौमुनि जी रुकनियत ॾियण जी क़रारदाद ते वोटिंग खां अॻु इसराइल जो सफ़ीर जेलाद एरडन तक़रीर जे लाइ आयो त काग़ज़ बि खणी आयो। इसराइल जे सफ़ीर चयो त जेकॾहिं तव्हां फ़लस्तीन खे मुकमिल रुकनियत हासिल करण जे लाइ वोट ॾिनो त ॼण तव्हां गॾियल क़ौमुनि जे चार्टर खे टुकड़ा टुकड़ा करे फाड़े छॾियो। इहो चवंदे इसराइल जे सफ़ीर काग़ज़ पेपर श्रेडर में विझी छॾिया ऐं वाज़े रहे त वोटिंग खां पोइ फ़लस्तीन खे गॾियल क़ौमुनि जी मुकमिल रुकनियत न मिली, पर फ़लस्तीन खे मुकमिल मेंबर बणिजण जे अहल तस्लीम कयो वियो आहे। अमरीका चयो आहे त मुमकिन आहे त इसराइल गज़ा में संदन फ़राहम कयल हथियारनि जे इस्तेमाल में आलमी क़ानून जी भञकड़ी कई हुजे। अमेरिकी पड़ी वज़ारत पारां जारी कयल रिपोर्ट में चयो वियो आहे त गज़ा में इसराइल अमेरिकी हथियारनि जो इस्तेमालु गैर ज़िम्मेवाराने तरीक़े सां कयो। रिपोर्ट में गज़ा में कुझु इसराइली कार्रवाइयुनि जी वाज़े तौर ते मज़म्मत कई वई आहे, पर हीउ हतमी तौर ते न चयो वियो आहे त इसराइल जंग दौरान आलमी क़ानून जी भञकड़ी कई आहे। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू 7 अक्टूबर हमले में इसराइली हुकूमत जी नाकामी जो एतराफ़ कंदे दावा कई आहे त केतिरनि ई अरब मुल्कनि जा सरबराह गज़ा में इसराइल जी सोभ चाहिनि था। इसराइली अख़बार मूजिबि वज़ीर आज़म यूट्यूब ते ॾिनल हिकु इंटरव्यू में चयो आहे त हू पाण ऐं पंहिंजी टीम खे 7 अक्टूबर जे हवाले सां नाकामी जो ज़िम्मेवार करार ॾिए थो। इसराइली वज़ीर आज़म चयो त हुकूमत जी पहिरीं ज़िम्मेवारी अवाम जी हिफ़ाज़त करणु आहे। खेनि इहो मञणो पवंदो त अवाम खे तहफ़्फ़ुज़ ॾियण में हू नाकाम रहिया। इसराइली हुकूमत 7 अक्टूबर ते अवाम खे ग़ैर महफ़ूज़ करे छॾे ॾिनो। हिकु सवाल जे जवाब में हुन चयो त उन्हनि नाकामियुनि में सभ खां पहिरियां हुकूमत जी कोताही आहे। हुकूमत जे पहिरीं तरजीह माण्हुनि खे तहफ़्फ़ुज़ ॾियणु हूंदो आहे, जंहिंमें हू पंहिंजो पाण खे ऐं हुकूमती इदारनि खे ज़िम्मेवार करार ॾिए थो। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू चयो त इन ॻाल्हि जो जाइज़ो वठणो पवंदो त नाकामी जो सबबु कहिड़ो हो। जंग ख़तमु थियण खां पोइ खेनि मुकमिल जांच करणी पवंदी। अफ़गान सूबे बगलान में तूफ़ानी बरसातुनि खां पोइ ईंदड़ ॿोड़ सबबु फ़ौतगियुनि जो अंग 60 थी वियो आहे। परॾेही मीडिया मूजिबि अफ़गानिस्तान जे सूबे बगलान में ईंदड़ ॿोड़ सां केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि, जंहिं सबबु फ़ौतियुनि जो अंग वधण जो ख़दशो आहे। अफ़गानिस्तान जी घरू वज़ारत जे तर्जुमान मूजिबि ॿोड़ सां मुतासिर ज़िलनि में 200 खां वधीक माण्हू घरनि में फासी पिया आहिनि, जिन जी मदद लाइ हेलीकॉप्टर बि मोकिलिया विया हुआ, पर ऊंधाए सबबु रेस्क्यू ऑपरेशन कामयाब न थी सघियो। होॾां अफ़गान नेशनल डिज़ास्टर रेस्पॉन्स जे नुमाइंदे ॿुधायो आहे त बगलान सूबे जे 3 ज़िलनि में तेज़ बरसातुनि खां पोइ ॿोड़ जी सूरत-हाल आहे। भारत में आम चूंडुनि खां पहिरियां गिरफ़्तार थी वियल दहली जे वॾे वज़ीर ऐं नाले वारे ऑपोज़िशन लीडर अरविंद केजरीवाल जी ज़मानत मंज़ूर कई वई। अपोज़िशन लीडर अरविंद केजरीवाल खे 21 मार्च ते घणे वक़्त खां हलंदड़ करप्शन वारे केस जी जांच जे सिलसिले में गिरफ़्तार कयो वियो हो। हू ईंदड़ चूंडुनि में वज़ीर आज़म नरेंद्र मोदी ख़िलाफ़ मुक़ाबले में अहम उम्मीदवार सम्झियो पियो वञे।
अरविंद केजरीवाल जे ख़िलाफ़ इल्ज़ाम आहिनि त हुन हिकु निजी कंपनी खे शराब जो लाइसेंस ॾियण दौरान गैर क़ानूनी अदायगियूं कयूं। ओॾांहुं अरविंद केजरीवाल अहिड़नि इल्ज़ामनि जी तरदीद करे चुको आहे। गिरफ़्तारीअ खां 1.5 महीनो बाद भारतीय सुप्रीम कोर्ट अरविंद जी अबूरी ज़मानत मंज़ूर कंदे खेसि आज़ादु करण जो हुकुम ॾेई छॾियो।